नेटवर्क सथ पारां 1 दिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे हवाले सां सॼी सिंध जी अॼु तालके घोड़ाबारी में बि अजरकनि ऐं टोपियुनि जा रंग निखरी पिया आहिनि। हिते जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो हिन सकाफ़त बाबति छा चवणु आहे। सिंधी कल्चर जे मल्हाईंदा आहियूं, माना सिंधी टोपी अजरक ऐं कच्छा कपिड़ा माना असीं मल्हाईंदा रहंदा आहियूं। असांजी सिंधी सकाफ़त आहे, माना असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां मल्हाईंदा आहियूं, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। गॾिजा आहियूं छो जो हिन जश्न में असांजा उस्ताद ॿिया सभु शामिल आहिनि। एॾा जश्न रोज़ हुजनि छो जो हिन जश्न में असांखे ख़ुशी थींदी आहे। असां तक़रीर कंदा आहियूं। असांजी सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं आहे, असीं ॾींहुं तमामु सुठे नमूने सां मल्हाईंदा आहियूं। नंढड़ा ॿार बि ख़ुशि थींदा आहिनि। स्कूल इलाही ॾाढी प्यारी आहे। असांजे उस्तादनि जी वजह सां असांजी इहा स्कूल हमेशह हिन में सकाफ़त ॾियारो थींदो रहंदो। जेसि ताईं असां हमेशह आहे असां मल्हाईंदा ई रहंदासीं। अॼु जो ॾींहुं असांजो तमामु माना हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां राइज़ पब्लिक स्कूल वन में मल्हायोसीं। अजरक ऐं टोपी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी रही आहे ऐं उन सां गॾोगॾु उस्ताद बि तमामु घणी महिनत कई। ॿारनि बि तमामु जेका असां महिनत करे स्पीचूं वग़ैरह ऐं गीत वग़ैरह ऐं टेबलोस वग़ैरह पेश करे रहिया आहिनि। कैमरामैन न्याज़ खुश्क सां गॾु अब्दुल्ला चांडो, सिंध टीवी न्यूज़, घोड़ाबारी।